अस्सलाम वालेकुम दोस्तों ड्रामा सीरियल जहांगीर जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे, मुंहिंजो सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तौर हाशमत ख़ान दीनू खे सम्झाईंदो त तूं स्कूल खे छॾे ॾे, तूं मट करे वेही राति, इहो तो लाइ भलो आहे। दीनू चवंदो त मां स्कूल हाल हार में खोराईंदुसि, इन खे कॾहिं बि छॾे न ॾींदुसि। हाशमत ख़ान दीनू खे चवंदो त तूं पोइ पछताईंदे। ऐं ॿिए पासे नूरल हाशमत ख़ान जी धीउ मथां इश्क करण में मजबूर थी वेंदो। उहो हर इन जो पीछो पियो कंदो। ऐं ॿिए पासे फतह दीनू खे चवंदो त तूं हाशमत ख़ान खां डिॼ न, मां तोसां गॾु आहियां, तूं स्कूल भले खोल रहा, असांजे ॻोठ वारे ॿारनि खे ज़रूरु पढ़ाईंदासीं इन स्कूल में ऐं उन्हनि खे तइलीम खां आगाह ज़रूरु कंदासीं इन स्कूल में। ऐं ॿिए पासे हाशमत ख़ान कमदार खे चवंदो त दीनू जे मथां हथ इन फतह ख़ान जो आहे। अगरि असां फतह खे पोइ हिते हटाए था वञूं त पोइ दीनू की का बि ताक़त नथी लॻे जो हू स्कूल खोल रहा आहे। ऐं ॿिए पासे सुरहान दीनू खे चवंदो त तव्हां बि इहे छेड़ा छॾा छॾे तव्हां बि शहर हली मूंसां गॾु रहो। दीनू चवंदो त आऊं इहो ॻोठु नथो छॾे सघां तो असांखे ॾींदा, हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।